रब्बो अन्या हिनखे ज़िंदो रखे थो हणोस गोली कयोस पूरो अते लाश जा टुकर टुकर करे मच्छर जी टोकरी में विझी वलीदाद न मोकिलियोस तो खबर पे वलीअ खे त ॿियनि जे मथां ज़ुल्म करण जो अंजाम छा थींदो आहे। बाबा हिनखे मारे हिन जो लाश वली दाद ॾांहुं मोकिलींदासीं न तॾहिं बि वली दाद मथां को बि असर न पवंदो। जेकॾहिं वली दाद खे गोॾनि भर झुकाइणो आहे न त उनखे मौला दाद जो लाश तोहफ़े में ॾियणो पवंदो। वो वली दाद मौला दाद खे कच्छ मां कढे ई कोन थो पोइ तव्हांखे हथियो किथां ईंदो। चाचा मौला दाद खे वली दाद कच्छ में विहारी या बगल में या वरी बात में लिकायस। मूंखे कसम ना रुस्तम जे खून जो वली दाद जूं वाछूं तीरे मौला दाद खे खरीदुसि चाचा। बाबा कुछ ॾींहं सब्र कर पोइ कात तुंहिंजे हथ में हूंदो। मौला दाद खे तो अॻियां अॾीअ ते लेटाईंदासीं उनखे ॾब्बा ॾब्बा करे पोइ वली दाद अॻियां उछलाइजाए। पोइ मुंहिंजे दिलि ते छंडो पवंदो। इहो कमु मूंखे जल्दी करे ॾियो। जेकॾहिं तूं मूंखे इहो कमु न करे ॾिनो न समझजाए त तूं मुंहिंजो पुटु ई नाहीं। रब्बू रुस्तम जो ॿुधी ॾाढो ॾुख थियो यार। ॾुख त हिन ॻाल्हि जो आहे त पुलिस कुझु बि कोन थी करे ऐं वली दाद वारनि उन्हनि खे हद खां वधीक पैसा खाराए छॾिया आहिनि ऐं अञा ताईं सौट जो लाश बि कोन थो मिले। का ख़बर ई कान थी पए त सौट जो लाश अलाए किथे गुम कयो अथऊं। रब्बू संभाल पाण खे। जॾहिं मुसीबत ईंदी आहे त चइनी तरफ़नि खां विकोड़े वेंदी आहे। अलाह कंदो का न का सणाई ज़रूर थींदी। कुझु ॼाण सुञाण वारा आहिनि सूबेदार खे मथां चवरायां थो। जेतिरो जल्द थी सघे यार इहा असां मथां भलाई कर। इहो तुंहिंजो थोरो ज़िंदगी भर मल्हाए सघंदासीं। मुंहिंजो को बि थोरो न थींदो। रुस्तम जा मूं मथां अलाए केतिरा थोरा आहिनि ऐं जे मूं उन जे लाइ कुझु कयो त उहा वॾी ॻाल्हि नाहे। तव्हां सूबेदार मथां ज़ोर वधायो ऐं हेॾा असां पंहिंजी कोशिश में आहियूं। जेकॾहिं पलांज में वली दाद खे लटाईंदोसीं न त इहो मौला दाद असांजे अॻियां गौली बि न थींदो। जेकॾहिं वली दाद रुख चढ़ी वियो न धूड़ थी वेंदो। पंजनि जो मौत हियो ॾारे थो हुजे यार। इन खां वधीक ॾुख सौट जो लाश न मिलण आहे। वली दाद त असां खां पंजनि खे कफन ॾियण जो बि हक़ खसे छॾियो आहे। तॾहिं त सौट खे कहिड़ी बेदर्दी सां मारियो हूंदो। हिम्मत न हार रब्बू पंहिंजो पाण खे संभाल। असां तोसां गॾु आहियूं। जेकॾहिं तूं बाहि जे मच में उछलींदे न त बि पेर पोइते कोन हटाईंदुसि। पर यार तूं पाण खे संभाल। तुंहिंजो शक ऐं तुंहिंजी कावड़ ॾींहों ॾींहुं मुंहिंजे मथां वधंदी थी वञे। इन जो कारण बि तूं ही राणी। पंहिंजो रवैयो सुधार मुंहिंजो शक ख़त्म थी वेंदो। छा कयां अहिड़ो जो तुंहिंजो शक मुंहिंजे मथां ख़त्म थी वञे। राणी तूं मूंखां वधीक पंहिंजे भाइरनि खे पंहिंजो सॼण सम्झंदी आहीं। हू तुंहिंजा दुश्मन आहिनि पर मुंहिंजा त भाइर आहिनि न।
ऐं तूं चाहींदो त तुंहिंजे करे मां पंहिंजे भाउ खे पंहिंजो दुश्मन बणाए छॾियां। हू ज़ालिम आहिनि राणी, ज़ालिम। ऐं ज़ालिम कंहिंजा बि ॿाहिरि न आहिनि हूंदा। हिन वक़्तु मुंहिंजूं ॻाल्हियूं तुंहिंजे दिमाग़ में नथियूं वेहनि, पर वक़्तु अचण ते राणी तोखे सभु ख़बर पइजी वेंदी त तुंहिंजो केरु दुश्मन आहे ऐं केरु सॼण। तूं सचो है रुस्तम, न मां तोखे समझी सघियसि न ई पंहिंजे भाइरनि खे। तोखे त घुमाए वेठी आहियां, पर हाणे तुंहिंजी औलाद खे बि न बचाए सघंदसि। रात रात सम्झ में नथी अचे त कहिड़ो रुख कयां। वञा त केॾांहुं वञा, कंहिंजे दर वञा। मुंहिंजे लाइ त सभु रस्ता ई बंदि थी विया आहिनि। न जानू न, मां रेस खे ज़हर कोन ॾींदसि। मारिया, मूं तोखे पहिरीं बि चयो, जेकॾहिं तूं मूंखे कसम ॾींदीअ त इहो कमु तोखे हर हाल में करिणो पवंदो। हाणे तव्हां कसम खणी चुको आहियां, जो सोची आहे त पहिरीं सोची आहे। हाणे तोखे कमु करिणो पवंदो, ज़रूरु करिणो पवंदो। जानू, तो त वाइदो कयो न त तूं मूंखे कोन मारींदे, पर जॾहिं मां रेस खे ज़हर ॾिनो न त हुनजे खून जे केस में मूंखे माराए छॾींदे। मारिया, तोसां इहो बि वाइदो थो कयां त रेस जे खून जो इल्ज़ाम तुंहिंजे मथां न लॻंदो। ज़हर मां ॾींदसि ऐं हुनजे खून जो इल्ज़ाम मुंहिंजे मथां न ईंदो। इहो कीअं थो थी सघे? इहो मुंहिंजो कमु आहे। पर जेसिताईं मूंखे यकीन नथो अचे, इहो कमु मां कोन कंदसि। मारिया, तोखां यकीन कीअं ॾियारियां जॾहिं त कसम खणी चुको आहियां। अञा बि तोखे मुंहिंजे कसम ते यकीन नथो अचे त पोइ छा कयां? जानू, तो मथां एतबार करण। बस हाणे बस। जानू, मूंखे हाउ क्षमा न कढ। तुंहिंजे चवण ते मूं भले साईं हथ रखियो आहे। हाणे जे तूं फिरंदीअ न, इहो बि मूं कसम खयो आहे त ज़िंदा तोखे हाणे कोन छॾींदी। ठीकु आहे जानू, मां रेस खे ज़हर ॾींदसि, पोइ भले वो मरे त मरे, पर तूं पंहिंजो वाइदो निभाइजां। मारिया, रेस मरंदो। ज़हर वठ त सही, चाह में या खीर मिलाए ॾियणो। अदा कुछ भी कोन कयो, कुछ भी न। जेको कुछ करणो पवंदो मूंखे ई करणो पवंदो। काॾे अरबेली खे किथे लिकायो अथनि, इहा ख़बर सावण खे बि हूंदी। ऐं मां इन सावण खे ॿधी खणी थो अचां। हा वञ, सावण खे वञी ॿधी खणी अच। सावण अगड़ियुनि जो गुॾो आहे न, तूं वेंदे ऐं सावण खे ॿधी खणी ईंदे। इगड़ियुनि जो गुॾो त छा, भल फौलाद जो माण्हू बि हुजे न, मुंहिंजे इश्क जी बाहि अॻियां ॻरी पुरज़ा पुरज़ा थी। बेवकूफ़ न थी मौलादा, त बेवकूफ़ न थी। हिनमहिल रब सां गॾु जबल बि आहे, ऐं इहे ॿई असांजे रत जा प्यासा आहिनि, रत जा प्यासा। जेकॾहिं तूं इहे पंहिंजो होश विञाए ॿाहिरि निकिते न, त गोलियुनि सां सीनो परूण करे छॾींदई। मारे विझनि, भली मूंखे मारे विझनि।
पर मां हिते वेही अरबेली जो इंतजार कोन कंदुसि। या त रब्बू जबल ऐं सावण खे मारे अरबेली खे वठी ईंदुसि, या त पोइ विढ़ंदे विढ़ंदे मरी वेंदुसि। पर हाणे मां हिते वेही अरबेली जो इंतजार नथो करे सघां। अरे मां तोखे कीअं समझायां? तुंहिंजे अकुल खां कमु वठ, सब्र कर ऐं मुनासिब वक्त जो इंतजार कर। ना दा न, बुज़दिलनि जी हिते वेही इंतजार कोन कंदुसि। छा सम्झंदी मुंहिंजी अरबेली त हुनजो मौलादात बुज़दिल थी वियो ऐं दुश्मन खां मूंखे छॾाए बि कोन सघियो? न दा न, न रोक मूंखे, न रोक। त पोइ ठीकु आहे, हल मां तोसां गॾु तुंहिंजे अॻियां अॻियां थो हलां। जीअं पहिरीं गोली अचे न त उहा मुंहिंजे सीने में लॻे ऐं पोइ तूं ॼाण ऐं तुंहिंजी अरबेली ॼाणे। हल पाराए पंहिंजे हथनि सां पंहिंजे वॾे भाउ खे कफन, पोइ तूं ख़ुशि थींदे न। हल हिन चरे खे केरु सम्झाए यार, केरु सम्झाए हिनखे? ये हालत ने रब्बो जा कम कर सुने ही को तरीको ही को गाल समझ में अचे न कोठी जेनो हिन पर शादी कर दुसु रुस्तम दो जा तनो खयो को देखो वली दरबार जो बदू कुंज बारूद भरिया पिया हद। हां एड़ी हालत में वियाह किया थी जो बुधायो? थदो दी थदो नहीं रबू, शादी तो करे नहीं वरी काज यूं रस्मू, बस टिन शायदनि जी मौजूदगी में निकाह कंदो। अरबेली भली तवा वट हुजे, मां सिर्फ निकाह करण तो चाहे। कबराई हाने तू चो वारो आ। समझा थी समझा, तू मत कर। रब्बू अरबेली तुंहिंजी आहे ऐं असीं तोखे ॾींदासीं। छा तोखे असांजी ज़बान ते एतबार न आहे छा? ॻाल्हि बेएतबारी जी नाहे, तव्हां मथां मूंखे पूरो पूरो एतबार आहे। जेकॾहिं एतबार आहे त पोइ तकड़ छाजी आहे? तकड़ इन्हीअ करे आहे त मौलादाद ऐं वलीदाद तव्हांखे ॻोल्हण लाइ ज़मीन आसमान हिकु कयो था अथनि। ख़ुदा न करे जेकॾहिं तव्हां वलीदाद जे रुख चढ़ी वियो त पोइ त मारे छॾींदो असांखे। असीं त मरी वेंदासीं हमज़ा, वलीदाद वारा असांखे मारे छॾींदा। ओ मुंहिंजा प्यारा हमज़ा, छा थींदो असांजो? हाणे माठ कयो, खणी माठ कयो। नथा ॻाल्हि ॿुधो, नई वरी ॻाल्हि था सम्झो, खणी था ॿकट कयो। सम्झी त वियासीं, तो चयो न मारे छॾींदो। कुझु ॻाल्हि सम्झण जी कयो। वलीदाद वारा अरबेली खे वठी मौलादाद सां निकाह कराए छॾींदा। जेकॾहिं अरबेली जो निकाह पियल हूंदो न, निकाह मथां निकाह कोन पवंदो। पोइ मां कोर्ट में वञी सघां थो अरबेली खे हासिल करण लाइ। हीअ त ॻाल्हि ॻाट में पइजी वई। छा खे छॾ भलाई हेॾे हमज़ा, मुंहिंजे हाणे दिमाग़ कमु करणु छॾे ॾिनो आहे। हाणे तूं ई कुझु सोच त कबो छा? जेकॾहिं अरबेली जो निकाह थी वियो ऐं असां वलीदाद वारे हथ अची वियासीं न त पोइ तॾहिं त सिधी सोरहारा बंदूक ठका कराईंदा। निकाह न थियो न त वलीदाद इन आसिरे असांखे ज़िंदा छॾे ॾे। इन्हीअ करे फ़िलहाल हिनखे हा करे नथो ॾे, वापसि मोटायूं था। ठीकु आहे हमज़ा, पोइ पाण अकेला में वेही सोचींदासीं त छा करिणो आहे। हले अबा रब्बू, असांखे तुंहिंजो रिश्तो क़बूल आहे। असांखे बसि 2 ॾींहंनि जी मोहलत ॾे। भाई सत भिराई 2 ॾींहं, 3 ॾींहं न थे। अचिजे भले, अचो हल रे
केॾो कोर्ट जो हुकुमनामो ॿुधायो आहे जो हिन थे हिननि खे ख़बर ई कान। जानू कसम त खयो आहे पर किथे फिरी न वञे। रेसे खे चांहि में ज़हर त मिलाए ॾिनो आहे, पर जेकॾहिं रेसे जे मरण खां पोइ जानू फिरी वियो त? न न, जानू कसम खयो आहे, ईअं कोन कंदो। रेस सिर्फ पूरो थी वञे, पोइ बाक़ी ज़िंदगी जानू जे अज़ाब मां जान छॾाए वेंदसि। ॿियो को बि चारो नाहे, मूंखे माफ़ करे छॾिजां साईं। तोसां का बि दुश्मनी नाहे साईं, पर मूं लाइ ॿी का वाट बि नाहे। मारिया जी 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 साईं। छा ॻाल्हि आहे जो अॼु छिरकी पई? साईं ॻाल्हि त काई बि नाहे, जानूअ जा एतिरा त ज़ुल्म थियल आहिनि जो कंहिंजो बि आवाज़ ॿुधां थी त छिरकी थी पवां। जानूअ खे मां सम्झाईंदुसि, हू तव्हांजे वार जो नालो बि न वठंदो। अलाह कंदो साईं। हेलो, ठीक है, मां अचां थो, ॾिसां थो हिन निमक हराम खे। ये बहावल खान जी किस्मत आहे या अञा भी मुंहिंजी बदकिस्मती हले थी? चइबो त तूं मूंखे गिरफ़्तार करण आयो आहीं, सर्च वारंटनि सां गॾु। बावल खान, मंज़ूर जे मथों हमले जी एफआईआर तव्हां जे मथों कटराई वई आहे ऐं मुंहिंजे मथों ज़ोर आहे त मां तव्हांखे साथीनि समेत गिरफ़्तार कयो। हाणे तव्हांजो छा इरादो आहे? एफआईआर में जेकॾहिं मुंहिंजो नालो हो त छा तव्हां मूंखे पहिरीं न पिया ॿुधाए सघो? तव्हां कहिड़ी मूंसां चङाई कई आहे? बस हाणे बस, पंहिंजी औकात में रही ॻाल्हाए। बावल खान, जे मां पंहिंजे औकात ते अची वञा न, तव्हांखे हाणे जो हाणे लाकअप करे छॾियां। पर मां तव्हां जहिड़े रेस सां दुश्मनी विहार नथो चाहियां। 2 ॾींहंनि जी तव्हांखे मोहलत थो ॾियां, ॿाहिरि कोर्ट में पंहिंजी ज़मानत कराए वठो। उन खां पोइ मूंखे मयार न ॾिजो त मां तव्हां लाइ कुझु न आहे कयो। पर इहो मंज़ूर जे पोयां केरु आहे जेको असांखे गिरफ़्तार करण लाइ एॾो ज़ोर पियो लाए? बावल साईं, ॻोठाणनि एफआईआर कटाई हूंदी ऐं सूबेदार पंहिंजी बाहि छॾण लाइ पंहिंजी औकात खां ॿाहिरि निकिरी आयो आहे। ईअं बि थी सघे थो। तॾहिं त चवां थो बावल साईं, सूबेदार सां न फिटायो, हुन जे अॻियां दाणू पाणी उछलींदा रहो। कम जो माण्हू आहे, थोरो हथ मथे ते फेरींदासीं न, पुछ लोॾे तव्हांजे कदमनि में किरंदो। माई, हिन वक्त असां पाण मुसीबत में आहियूं। आमीन। मौलादात पंहिंजा हौशे विञाए वेठो आहे। खुदा कंदो, खुदा कंदो। जेकॾहिं तूं न मुड़ीअ न ऐं घणी गहल कयई
ऐं मौलादाद ॿुधी वरितो त बंदूक हणंदे देर कोन कंदई। पोइ देर न कयो, चओसि मौलादाद खे। तोखे इज्जत सां सम्झायां पई ऐं तूं सम्झे कान पई। मूंखे सिर्फ़ ॿ लफ़्ज़ राणीअ सां ॻाल्हाइणा आहिनि, तोसां न। ॿ लफ़्ज़ छा? तोखे त हिकु लफ़्ज़ बि राणी सां ॻाल्हाइण कोन ॾींदी सही। निकर, मां चवां थी निकर हितां, न त पुछड़ो करे हितां कढंदी सही। वञा थी, ईअं हौश न विञाए पंहिंजो। चितो मूंखे तूं थी करी तूं। अड़े जन्नत खुदा कंदो अञा वधीक छिती थींदी आहे। तूं हीअं कान मुड़दी बी। राणी तो वारी ससु थी चए पई त मां तोखे माफ़ करे छॾियो, तूं ॿ पेर भरे पंहिंजे घर अचो। हाणे वेचारो रुस्तम त वियो, पर उनजी आख़िरी निशानी न वञण ॾी चाहे। निकर आऊं चवां थी निकर, वॾी आई आहे न्यापा ॾियण। वञा थी। राणी मतां हिन ॾाइण जे ॻाल्हियुनि ते लॻी आई। जे घर वेंदी न त हू तोखे मारे छॾींदा। भाॼई मां सम्झां थी त मुंहिंजो केरु दुश्मन आहे ऐं केरु सॼण। तूं मूंखे न सम्झाए। वञी खॾ में पओ। बाक़ी जेकॾहिं हितां निकिरण जो सोचियो अथई न त टंगू भञी छॾींदी सही।